हल बिल भर, मूं वटि पैसा कोन्हनि, मूं वटि बि कोन अथई पैसा। उते बासण मलणा पवंदा। मूंखे त न ईंदा आहिनि बासण मलण, तोखे ईंदा अथई छा? नंढो हुयो मोॾी महिल मलिया त हुया पर यादि कोन्हनि। हल मिड़ई मले वठंदासीं। ईअं त मूं वटि 200 रुपया पिया आहिनि, ॾिसूं था छा थो थिए। अच्छा, मां 30-40 ॾींहंनि खां तो भौंकां पियो घर में रहो, पर कोई ॿुधे ई नथो, मूंखे कुतो सम्झी वेठा आहिनि। सफ़ा बेशर्मो आई आहे, कपिड़ा पाए करे सनानु कर न। कपिड़ा पाए करे सनानु कया? ईअं तुंहिंजे पिणे सेखारियो अथई या तोखे कपिड़ा पाए करे कीअं सनानु कबो आहे? कपिड़ा पाए करे सनानु कयूं त गॾु कपिड़ा बि धोपिजी वञनि न, सम्झे नथो पियो तूं? तुंहिंजी छोकिरीअ मूंखे लव लेटर मोकिलियो अथई, ॾिस पते ते लिखी करे मोकिलियो अथई, उहो बि पढ़ी सघंदे छा लिखियल आहे? बेहोश न थी वञ। मम्मी रिचार्ज कराइणो आहे। सफ़ा नालायक आहीं तूं त, बेकुली। माणे जो रिचार्ज कराइणो अथई तोखे? सॼो ॾींहुं मोबाइल खणी वेठी आहीं। माण्हुनि जे घर वञी ॾिस, छोकिरियूं कम थियूं कराइनि घर जूं, तोखे सॼो ॾींहुं व्हाट्सएप ऐं फेसबुक खपई, इंस्टाग्राम बि। बुढी मर वञी किथे? कपिड़े वारा पतिजी विया। छा थो चएं बे? असां हेॾियूं लखनि में ऐं करोड़नि में उधरूं हलायूं आहिनि, सभिनि खे माल बाक़ीअ ते ॾिनो आहे, ऐं तूं चईं तो कपिड़े वारा पतिजी विया? पतिजी त तव्हां वेंदव, भिखारी जी औलादो, मर्डर थी वेंदो मुंहिंजे हथां अॼु। गॾव बेसा। हलो भई, गर्मा गर्म चांहि अची वई, अची वञो जल्दी। गॾु तोशूं खारी बि अथव। छॾियो, इहो छा था कयो पिया? सफ़ा कुतनि जा लक्षण अथव या ईअं चुंबड़ी था पोइ असली? कॾहिं ज़िंदगीअ में चांहि तोश न ॾिठो अथव? अरे असां त आहियूं आहियूं कुत्ती जात खाईंजो न, ईअं छो था कयो पिया? बेटा लॉकडाउन तो हले पियो, मोदीअ ॿाहिरि निकिरण लाइ न चयो अथई, त बि तूं ॿाहिरि तो निकिरी पियो। ॾिसो कोई कुझु बि चए मूंखे, मां त ॿाहिरि निकिरी करे ई रहंदमि, ईअं ई तो चवणु चाहीं न तूं? तूं ॿाहिरि निकिरी करे ॿिए खे इन्फेक्शन ॾी, हुन खां पहिरीं तुंहिंजो गेम ओवर।